जी नाज़रीन, ठुल बी स्टेशन थाणे यदमाम सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ठुल बी स्टेशन थाणे यद में गुज़िर रात यतीम नौजवान वलीद अहमद समेत जो के जवाबदार खमीसो पवड़ साथियुनि सां घरां खणी अगवा करे रात जो 1 बजे सख़्त तशद्दुद बाद ज़ख़्मी करे बेहोशी वारे हालत में घर ॿाहिरां उछले जवाबदार खमीसो पवड़ साथी जवाबदारनि समेत फ़रार थी वियो। वारसनि बेहोशी वारी नाज़ुक हालत में ज़ख़्मी नौजवान के शिकारपुर सिविल अस्पताल मुंतकिल कयो। नौजवान की हालत गणती जोगी होने सबब सखर अस्पताल दाख़िल किया वियो आहे। नौजवान के मथे ऐं सीने में ज़ख़्म होने सबब अस्पताल में ज़ेर इलाज है। होॾां वाक़े जो पुलिस के इतला ॾिनो वियो। हिन वक़्त ताईं पुलिस कार्रवाई अमल में न अची सघी। ॿिए तरफ़ वारसनि वस वारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।